कमाल खान जो छा कयो मां वञा थो कमाल खान जी तरफ़ रबन खे चई छॾियो अथमि उहो हुते ईंदो ऐं पोइ ॿई गॾिजी कमाल खान खां कुझु शर्त मञराईंदासीं उनखे भले साईं ते हथ बि रखाईंदासीं मूंखे उमेद आहे त कमाल खान बाक़ी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारींदो जेका मां कमाल खान जी हालत ॾिसी आई आहियां न मां सम्झां थी त सॼी ज़िंदगी वरी इहो कंहिंजे मथां कोई ज़ुल्म न कंदो ऐं जेका तव्हां ज़िंदगी गुज़ारियो था न त हू बि तव्हां जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कंदो। रुखसार बेगम जेकॾहिं कमाल खान ईअं करे थो त पोइ मूंखे ॿियो छा घुरिजे। सच में जेकॾहिं कमाल खान अमुन जो रस्तो इख़्तियार करे थो न त पोइ मां ॻोठ जी चङ मुड़सी वारी पगल आहे कमाल खान जे मथे ते रखंदुसि पर जेकॾहिं कमाल खान आज़ाद थियण खां पोइ बि न सुधरियो न ऐं अॻ खां वधीक ख़तरनाक बणिजी वियो त पोइ कमाल खान खे गोली हणण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न हूंदो। तव्हां कंदो त अहिड़ो वक़्तु न ईंदो। कमाल खान बाक़ी ज़िंदगी अमन सां गुज़ारींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।